तरह वियो रंग मटिजी ज़मीं आसमां जो। नूरे नज़र हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो, हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जो करियां बयान जो। नवासो शफ़ीउल मुज़नबी जिन जो, रहमतुल आलमीन मेहरबान जो। ख़मीसे ॾींहुं ॿी तारीख़ मुहर्रमुल हराम जे पहुता 61 हिजरी मैदान में चवंदा हुआ नए नवाजो। सैयदे शोदाए हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन, सैयदे शोदाए हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन साथियुनि समेत आशूरे जुमे ॾींहुं शहीद थिया अयां जो। जंहिं वक़्तु इमाम हुसैन अलैहिस्सलाम शहीद थियो करबला में, जंहिं वक़्तु इमाम हुसैन शहीद थियो करबला में, ॿियो रंग मटिजी ज़मीं आसमां जो। शहीदाने करबला जिन जे ग़म में मिठू, शहीदाने करबला जे ग़म में मिठू, जारी आहे मातम सैयद सरदार दो जहां जो।